सब खां पहिरियों त असांजी दीन खां दूरी आहे। असां जेके माना तन वालदेन आहिनि तिन जो पंहिंजे औलाद ते निगरानी कोन्हे ऐं उन खां पोइ अहम सबबु असांजे मुआशरे जे अंदरि बेहयाई फैलाइनि पिया ऐं बेहयाई फैलाइण जे करे माना वॾे पैमाने ते इहे वाक़िया पेश अचनि पिया। जेकॾहिं हिकु माण्हूअ खे शरई सदा सरे आम अची वञे त हज़ारे उन मां सबक़ वठंदा ऐं यकीन सां चवां थो ॿियो वाक़ियो इनशाला जल्दी पेश ईंदो बि कोन्हे। हाणे साईंदास सराड़ी खां सवाल कनि था, डॉक्टर साहब जे लाइ सवाल आहे। डॉक्टर साहब ही सवाल कनि था त अॼुकल्ह पंहिंजे सिंध में नंढनि ॿारनि सां दरिंदगीअ जो तमामु घणो रुझान आहे, इन जा कारण कहिड़ा आहिनि, सबब छा थींदो? मुख़्तसर वक़्त जे अंदरि उन जा ॿ टे सबब अहम ॿुधायां थो। सभ खां पहिरियों त असांजी दीन खां दूरी आहे, छो त नंढनि ॿारनि सां घणो करे जेके माना त बिछड़ा अमल थियनि था से क़रीबी माण्हू कनि था, क़रीबी रिश्तेदार कनि था, धारियूं कोन थो करे। हाणे छा आहे त असां पंहिंजा जेके नंढड़ा ॿारड़ा नंढड़ियूं ॿारड़ियूं उन्हनि खे माना उन्हनि माइटनि खे सम्झूं था त हीअ असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि, इन्हनि सां अकेलाई बि इख़्तियार कनि, अच वञ बि करे सघनि था, आज़ादु छॾे ॾींदा आहियूं ऐं नतीजे ते उहे जेके असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि से उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा आहिनि। ॿी ॻाल्हि, असां जेके माना तन वालदेन आहिनि तिन जो पंहिंजे औलाद ते निगरानी कोन्हे, हुनखे छूट छॾियो वियो आहे। ऐं उन खां पोइ अहम सबबु असांजे मुआशरे जे अंदरि माना चाहे प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे, इहे बेहयाई फैलाइनि पिया ऐं बेहयाई फैलाइण जे करे माना वॾे पैमाने ते इहे वाक़िया पेश अचनि पिया। ऐं उन खां पोइ सभ खां अहम तरीन सबबु त ॾोहारियुनि खे सदा कोन थी मिले। जेकॾहिं ॾोहारियुनि खे सदा मिले, ऐं यकीन सां चवां थो ॾोहारी एतिरो जुरतमंद न आहे, न एतिरो बहादुर आहे जो लगातार इहे गुनाह करे सघे, पर असांजे मुल्क छा चइजे अफ़सोस ई करे सघिजे थो जो हिते उहे सदाऊं शरई कोन आहिनि। जेकॾहिं हिकु माण्हूअ खे शरई सदा सरे आम अची वञे त हज़ारे उन मां सबक़ वठंदा ऐं यकीन सां चवां थो ॿियो वाक़ियो इनशाला जल्दी पेश ईंदो बि कोन। असांजे लाइ सऊदी अरब मिसाल आहे जिते अहिड़ा वाक़िया कॾहिं कॾहिं पेश ईंदा आहिनि। असां वटि इन करे पेश अचनि था जो असां वटि कानून जे अंदरि काफ़ी कमज़ोरियूं आहिनि। असांजो कानून ईअं चइजे त ॾोहारी खे फेवर करे थो ऐं इन जे करे असांजी क़ौम पोयां वञे पई। अल्लाह जे नबी जी जेका हदीस आहे त जेकॾहिं फ़ातिमा मुंहिंजी न्याणी बि चोरी करे आहे उनजो हथु कपे छॾिया। अॼु असांखे ज़रूरत आहे त असीं शरई हदूं क़ाइमु करियूं, इनशा अल्लाह ताला असांजे मुल्क जे अंदरि अहिड़ा वाक़िया पेश कोन ईंदा। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।